औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्मीद त सभई ॾिसंदड़ भेनर ॿाहिरि तव्हां ख़ुशि हूंदव। अल्हम्दुलिल्लाह हाणे मुसवर अली जी तबियत बि काफ़ी बहितर आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मां तव्हां सां अॻ में बि वीडियो पैगाम ज़रिए तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर कई हुई त मुसवर अली खे हाणे हॉस्पिटल मां डिस्चार्ज कयो अथनि ऐं असांखे हाउस ते मोकिलियो अथनि। वरी सूमर खां वठी उनजो हॉस्पिटल में उनजो वरी एडमिशन थींदी उहा उनजे करे जो फिज़ियोथेरेपी कराईंदा आहिनि, उनजो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे त पहिरियां ऑपरेशन थींदो आहे, उनखां बाद में हिननि जो हिकिड़ो रिहेबिलिटेशन जो प्रोसीजर हूंदो आहे ऐं घणे में घणो टाइम उन में ई जेको आहे सो ॿार जो वठंदा आहिनि उहो रिहेबिलिटेशन जे टाइम में, जंहिंमें उहो फिज़ियोथेरापी में ॿार खे कराईंदा आहिनि त जीअं उनजे जेको जिथे ऑपरेशन थियो आहे जॾहिं उहो ज़ख़्म वग़ैरह उनजा ठीकु थींदा त उनखां बाद में वरी उनखे वर्जिश वग़ैरह जेका थींदी आहे उहा कराईंदा आहिनि। त उनजे करे हाणे कुझु उन्हनि वरी वर्जिश जूं टिप्स जेके आहिनि फिज़ियोथेरापी जूं मूंखे ॾसियूं जेके मां घर में उनखे करायां पई, त उनजे करे एतिरो टाइम न पियो मिले त मां तव्हां सां जल्द जल्द हिकु अहिड़ी इंफॉर्मेशन शेयर कंदी हलां। सो अॼु हिन मुंहिंजी हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु जेको आहे सो उहो बि हिकिड़ो तमामु घणो अहम आहे ऐं उन में इहा मूंखे तमामु तव्हांखे ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए त मुंहिंजे वीडियो पैगाम रखण खां पोइ, मुंहिंजो फेसबुक ते वीडियो रखण खां पोइ ऐं यूट्यूब चैनल ते मुंहिंजे ते प्रोग्राम या असांजो वीडियो रखण खां पोइ काफ़ी सारा भेनर ऐं भाइर आहिनि जंहिंजा बचिड़ा माज़ूर आहिनि, उन्हनि पाकिस्तान मां श्राइनर्स हॉस्पिटल USA जे लाइ अप्लाई कयो आहे ऐं काफ़ी सारा उन्हनि जा केसिस जेके आहिनि से हिन श्राइनर्स हॉस्पिटल में पहुची चुका आहिनि। श्राइनर हॉस्पिटल में जेके इंटरनेशनल कोऑर्डिनेटर आहिनि उन्हनि सां राब्ते में आहिनि, उन्हनि खे फॉर्म वग़ैरह मोकिलियो अथनि, कुझु भाइरनि भरे मोकिलिया आहिनि, कुझु अंडर प्रोसीजर आहिनि अञा। सो अॼोकी हिन वीडियो ठाहिण जो मुंहिंजो जेको मक़सदु हुयो उहो इहो हुयो त जेके बि अदा ऐं अदियूं जिन जा बच्चा माज़ूर आहिनि ऐं जेके पाकिस्तान खां अप्लाई कनि पिया, उन्हनि खे कुझु मुश्किलातुनि जो सामनो हुयो, कुझु उन्हनि मसइलनि सां उन्हनि खे मुंहुं ॾियणो पियो पए ऐं उहे मसइला हुया फिनांशियल। उन्हनि खे फिनांशियल ॾाढी परेशानी आहे। उहे माण्हू जेके आहिनि मिसकीन आहिनि, के जेके आहिनि मज़दूर आहिनि, के वीचारा अहिड़ी का घटि जॉब करण वारा आहिनि जेके बस जेके हैंड टू माउथ आहिनि, जेके बस पंहिंजे पेट गुज़र मुश्किल करे सघनि था। त हितां जो उसूल इहो आहे त जेकॾहिं हॉस्पिटल में कोई बि अप्लाई कंदो त उनखे हॉस्पिटल हितां जे जेके आहिनि से उहे कुझु टेस्ट लिखी मोकिलींदा आहिनि त तव्हां हिन जा जेके आहिनि से कुझु अल्ट्रासाउंड हूंदा आहिनि, कुझु MRI, कुझु CT स्कैन, कुझु एक्सरे वग़ैरह कराइणा आहिनि त जीअं ख़बर पए त ॿार खे मसइलो छा आहे, अगरि माज़ूरी आहे त उहा कहिड़े क़िस्म जी आहे, छाजे करे आहे, त पोइ उनजे करे उहे उन फॉर्म जो हिकिड़ो हिसो आहे। माण्हू छा था कनि जेके उतां अप्लाई कनि था, जॾहिं उन्हनि वीचारनि खे इन शइ जी घुर कनि था त तव्हां असांखे रिपोर्ट्स जेके आहिनि से मोकिलियो त असां ॾिसूं, असां पंहिंजी टीम खे, जेके डॉक्टर जी टीम आहे उन्हनि खे असां उन्हनि ॾे मोकिलींदासीं ऐं उहे हिन केस खे ॾिसंदा त तव्हांजे ॿार जो छा इलाजु आहे, ऑपरेशन आहे मुमकिन, न आहे मुमकिन, या छा आहे कहिड़ी बि ॻाल्हि, त उहे माण्हू वीचारा मुंझी था पवनि। उन्हनि वटि पैसे न हुजण जे करे न उहे हथु कढी था वञनि। ऐं हिकिड़े अदी आहे मूंसां राब्ते में, उनजो नंढो 11 सालनि जो आहे ऐं उहो बि बाय बर्थ माज़ूर आहे ऐं उहा अदी वीचारी ॾाढी माशाल्लाह सां हिमत भरी भेण आहे, पर उन वीचारी सां बि साॻियो ई मसइलो आहे। मूंखे चवे थी त अदी मूं वटि एतिरा पैसा न आहिनि त मां हिन जे ॿार जी पंहिंजे जेको CT स्कैन करायां। त मां इहा ॻाल्हि चवणु चाहियां थी त असांजी सिंध गवर्नमेंट वटि हिकिड़ो असांजो अहिड़ो इदारो आहे जेको ख़ुसूसन माज़ूर अफ़रादनि जे लाइ आहे ऐं जंहिंखे DEPD जे नाले सां चयो वेंदो आहे, डिपार्टमेंट ऑफ एम्पावरमेंट ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज़। जेके माज़ूर अफ़राद आहिनि उन्हनि जी एम्पावरमेंट जे लाइ इदारो ठहियलु आहे ऐं मां सम्झां थी त कराची खे असां जेके छॾे करे बाक़ी जेके बि माण्हू आहिनि, कराची में कुझु माण्हू इन जे बारे में अवेयर आहिनि, कराची में ख़बर आहे इन जे बारे, बाक़ी असांजो लाड़काणो आहे, असांजी जेका बि शहर आहिनि उन्हनि में जेके माण्हू रहंदड़ आहिनि उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त असां वटि कहिड़े क़िस्म जो इदारो आहे बि। असां सिर्फ़ु माना जेके सिंधवासी आहियूं असां सिर्फ़ु हिकिड़ी व्हीलचेयर में ख़ुशि थी था वञूं, न आहे त वधि में वधि ॿार खे धिके में हिकिड़ो माज़ूर ॿार खे पढ़ाए वठंदासीं, हुनजो डिसेबल सर्टिफिकेट ठाराईंदासीं ऐं इहा ई कोशिशि कंदासीं त वीचारे खे नौकिरी जल्दी मिली वेंदी। उन खां अलावा असांखे ख़बर आहे ई कोन त इहे जेको माज़ूर ॿार आहे इन जो इलाज बि मुमकिन आहे, इलाज बि थी सघे थो। असांजी गवर्नमेंट वटि एतिरा फंड्स आहिनि जेका असांखे सपोर्ट करे सघे थी, असांखे उन्हनि खां मदद वठणु खपे। असां कॾहिं अप्लाई कयूं बि कोन था ऐं जेकॾहिं कयूं बि था त एॾो रोलड़ जो शिकार थी थो वञे, एतिरो टाइम लॻी थो वञे जो इहे माण्हू जो वक़्तु ई निकिरी थो वञे, माण्हू कुझु करे ई नथो सघे। त मां चवंदमि इहा ॻाल्हि कंदमि त असांजे DCs वटि जेके असांजे ज़िले जूं इंतिज़ामिया आहिनि, असांजे DC वटि फंड्स आहिनि, असांजे मेयर्स वटि फंड्स आहिनि। तव्हां जेकॾहिं कहिड़े बि ज़िले सां तालुक़ु रखो था त तव्हां पंहिंजे DC खे, तव्हां पंहिंजे मेयर खे, तव्हां पंहिंजे MPA खे, तव्हां पंहिंजे MNA खे, उन्हनि खे एप्लीकेशन्स लिखो, उन्हनि खां इन्हनि शयुनि जी घुर कयो त तव्हांजो ॿारु माज़ूर आहे ऐं उनजो मुस्तक़बिल आहे
असां अमेरिका अप्लाई कयूं था, अमेरिका जी हस्पतालूं तव्हांजी मदद कनि थियूं, पर जेसिताईं उहे मदद कनि तेसिताईं तव्हांखे पंहिंजे मुल्क जी मदद जी ज़रूरत आहे। तव्हां इन ॻाल्हि में हथु कढी न वञो। तव्हां कुझु मुखैर हज़रात आहिनि, कुझु असांजी मुखैर NGOs आहिनि जेके कमु कनि थियूं लाड़काणे में, सिंध में ख़ुशूसन असांजी कमु कनि थियूं, सिर्फ़ु व्हील चेयर ताईं महदूद न आहिनि। उहे काफ़िनि सारनि जॻहियुनि ते काफ़ी सारनि ॻाल्हियुनि में असांजी मदद कनि थियूं। तव्हां उन्हनि खां मदद वठो। जेकॾहिं असांजूं अस्पतालूं मुफ़्त जूं आहिनि, असांजे जेके सिविल हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में काफ़ी सारा फंड्स हूंदा आहिनि जेके माज़ूर अफ़रादनि जे लाइ, माज़ूर माण्हुनि जे लाइ जेके फंड्स उन्हनि जा हूंदा आहिनि, त उहे उन्हनि जो बग़ैर कंहिं पैसे जे मुफ़्त में उन्हनि जी चकास कंदा आहिनि, मुफ़्त में उन्हनि खे इहे टेस्ट ॾींदा आहिनि। त इन्हनि टेस्टुनि जे करे मां तव्हांखे इहा हिकिड़ी सलाह ॾींदमि त इन्हनि थोरनि रुपयनि जे करे, थोरे ख़र्च जे करे तव्हां पंहिंजो हेॾो वॾो फ़ाइदो न विञायो। तव्हांजी हीअ अस्पताल जेका श्राइनर्स हॉस्पिटल आहे, इन में तमामु बहितरीनु सहूलतूं आहिनि ऐं इन्हनि जी टेक्नोलॉजी तमामु एडवांस टेक्नोलॉजी आहे। मां उहे ॿार ॾिठा आहिनि जिन खे पैदाइशी हॾा आहिनि ई न। हिकु छोकिरी नंढड़ी मुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं गुज़री आहे, हाणे माशाअल्लाह सां उन 281 ॾींहं रोनल्ड मैकडोनल्ड हाउस में गुज़ारण खां पोइ हाणे हू पंहिंजे मुल्क वञे पई। हाणे कुझु सबबनि जे करे मां हुनजी वीडियो न ठाहे सघियमि, पर मां तव्हांखे हुन छोकिरी नंढड़ी जी ॿुधायां थी त उहा जॾहिं बाय बर्थ ॼाई आहे त उनजी मदर मूंसां इहा ॻाल्हि शेयर कई त हिनखे अधी ॼाए ॼम खां ॼंगुनि में हॾियूं हुयूं ई कोन, सिर्फ़ु गोश्त जा लोथड़ा हुया। बाद में उनखे डॉक्टर साहिबान उनजो ऑपरेशन करे उनखे मसनूई ॼंगूं विझी, हॾा विझी, गोश्त उहो ई साॻियो ई उन में मसनूई हॾा विझी पोइ उनखे मेटल प्लेट्स आहिनि या कुझु कंहिं ॿिए तरीक़े सां आहिनि, पर बहरहाल मां एतिरो नथी ॼाणियां त हुनजे कहिड़े प्रोसीजर जे तहत, पर हिन महिल जेको मां जॾहिं आई आहियां, जॾहिं खां ॾिठो आहे त उहा छोकिरी मूंखे आम माण्हुनि वांगुरु हलंदे फिरंदे घुमंदे नज़र आई आहे। कोई तसवर बि नथो करे सघे त कोई इहा नंढड़ी माज़ूर हुई ऐं इनखे ॼंगुनि में गोश्त खां अलावा ॿियो कुझु बि न हुयो। त अहिड़े क़िस्म जा केसिस हिते जेके आहिनि से तमामु घणा आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे मुंहिंजी दिलि चवे थी त असांजे मुल्क जा जेके ॿार आहिनि, जेके माज़ूर आहिनि, जिन वीचारनि वटि को मुस्तक़बिल कोन्हे, जेके हिन महिल पंहिंजो पाण खे ॿार सम्झनि था, पंहिंजी ज़िंदगी उन्हनि जी तमामु हिकिड़ी अज़ाब में गुज़रे थी, उन्हनि जे लाइ जेकॾहिं रब्बुल आलमीन को अहिड़ो रस्तो कढी विझे ऐं उहे ॿार हिते अचनि ऐं हिते सहूलियतूं हासिलु कनि ऐं पंहिंजे मुल्क, पंहिंजे वतन, पंहिंजनि पेरनि ते वापसि वञनि, त इन खां वधीक ख़ुशी जी का ॻाल्हि कोन्हे का। हीअ हॉस्पिटल बिल्कुलु मुफ़्त आहे ऐं एतिरे ताईं जो ही स्पॉन्सर बि ॾियनि था जेको माण्हुनि जे होॾां पाकिस्तान मां हेॾे हिन तरफ़ अचे, वरी हितां अमेरिका मां वापसि वञण जे लाइ ॿई जेके पासा जहाज़ जी जेका टिकेट आहे उहा बि हिननि खे स्पॉन्सर जे तरफ़ां मुफ़्त ॾिनी थी वञे। एतिरी सहूलियत मां नथी सम्झां त इन्हनि सहूलियतुनि खे ज़ाया करणु माना हिकिड़ो अक़लमंदी आहे। जेकॾहिं कंहिंजो को बचो आहे, कंहिंजी का न्याणी आहे, को पुटु आहे, को औलाद मां कोई बि आहे, को भाउ आहे, को भेण आहे, नंढो जेको माज़ूर आहे ऐं उन्हनि खे अमेरिका जहिड़े मुल्क में हिकिड़ो अहिड़ो इलाजु मुफ़्त अस्पताल मिले थी, त उनखे इन्हनि 2-3 रुपयनि जे करे ज़ाया करणु मां नथी सम्झां त अक़लमंदी आहे। तंहिंजे करे थोरी हिमत कयो, हिमत कंदव पंहिंजनि MPA खे, पंहिंजे DCs खे, पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजनि खे उन्हनि खे वञो, उन्हनि खां पुछो, उन्हनि खां घुरो, पंहिंजो हक़ु घुरो त असांजे घर में जेकॾहिं कोई माज़ूर आहे ऐं हिकिड़ो गैर मुल्क माण्हू जेकॾहिं उनजी कोई मदद कनि था त इहा नंढी मदद आहे जेका असां पंहिंजे मुल्क वारनि खां घुरूं था। ऐं मुखैर हज़रात खे बि मुंहिंजी इहा ई हस्तद आहे त रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, अहिड़ा पंहिंजे पाड़े में पंहिंजा मिसकीन ग़रीब वीचारा ॾिसो जंहिंजी ज़िंदगीअ जो सॼो सुवालु आहे। जेकॾहिं उन्हनि जी माज़ूरी ख़तमु थी वेंदी ऐं पंहिंजे पेरनि ते अची वेंदा, पंहिंजे बचनि ॿारनि खे पालींदा, त इहो हिकिड़ो सदका जारी आहे। उन्हनि जी जेसीं ताईं हयाती हूंदी, जेसीं ताईं उहे कमाईंदा, तेसि ताईं तव्हांखे हिन दुनिया में बि हुन दुनिया में बि अजुर पियो मिलंदो। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि खे मुंहिंजी ख़ुशूसन हिकिड़ी पंहिंजनि भेणनि भाइरनि उन्हनि खे जंहिंजा बच्चा माज़ूर आहिनि उन्हनि खे हिकिड़ी इस्तदा आहे, हिकिड़ी तव्हांखे मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे त महिरबानी करे इन बारे में सोचो, घणे खां घणो इन श्राइनर्स हॉस्पिटल में तव्हां कोशिशि कयो, पंहिंजे बच्चनि जे लाइ फॉर्म भरियो, उन्हनि खे हिते अप्लाई करायो ऐं तव्हां जेके आहिनि से ज़रूरी न आहे त उन्हनि सां गॾिजी ॿारनि सां पंहिंजी माउ हिते अचे, उन्हनि जो पीउ अची सघे थो, उन्हनि जो भाउ अची सघे थो, कोई बि लीगल गार्डियन जंहिंखे पेरेंट्स जेके लीगल गार्डियन उनखे लिखी ऐं उन्हनि खे फॉर्म भरे ॾियनि त हिकिड़ो फॉर्म हूंदो आहे त तव्हां पंहिंजे ॿार कंहिंसां था मोकिलियो, त जेकॾहिं कोई ॿियो वॾो उनजो पढ़ियल लिखियल ख़ानदान में को फ़र्दु आहे उहो उन ॿार सां गॾु अचणु चाहे थो त उहो बि उनजो तरीक़ेकार आहे। त मां नथी सम्झां त कंहिं बि ॻाल्हि में को अहिड़ो मुंझारो कोन्हे, हर शइ जो, हर मसइले जो हल हूंदो आहे। तव्हां हिकिड़ी हिमत कयो, तव्हां कोशिशि कयो, घणे खां घणी हिन श्राइनर्स हॉस्पिटल में तव्हां जेके माज़ूर अफ़राद आहिनि, पंहिंजा पाड़ेसरी आहिनि, को बच्चा ॿार पंहिंजे घर में आहिनि या पंहिंजे के मिट माइट अज़ीज़ जा आहिनि, उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचायो, कोशिशि कयो त घणे खां घणे तइदाद में जेकॾहिं उन्हनि ॿारनि जो कोई अहिड़ो सिलसिलो हिकिड़ो जुड़ी थो पवे। ऐं हिकिड़ी इहा हिकिड़ी असल में छा आहे त हिकिड़ी उमेदु आहे,
हिकिड़ो आसरो आहे इंसाननि खे। त ॾिसो मां आयमि हिते त मूंखे ॿुधाइण वारो कोई बि न हुयो, मां हिते पहुतमि, वरी हाणे मां इहो ज़रियो पैदा कयां, रबिल आलमीन जे तरफ़ां हिकिड़ो ज़रियो पैदा थियो त मां हिकिड़ी कोशिशि थी कयां, मां तव्हां ताईं अवेयरनेस थी पहुचायां। वरी तव्हांजो फ़र्ज़ु आहे तव्हां कंहिं ॿिए ताईं पहुचायो, जंहिं वीडियो ॾिठी उहो कंहिं ॿिए खे ॿुधाए। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थी त हिकिड़ो मुस्तफ़ीद थींदा, हिकिड़ो फ़ाइदे वठंदा, कंहिं हासिलु कंदा। छो त हीअ इस्पताल जेका आहे सा इहा बि चाहे थी, हे बि चाहिनि था त असांजी एडवांस टेक्नोलॉजी मां, असांजे डॉक्टरनि जी टीम मां ग़रीब मुमालिक, ॿिया मुख़्तलिफ़ मुमालिक फ़ाइदो वठनि। हिननि में इहा शइ कोन्हे का त को असां वटि घणा माज़ूर जेके माण्हू न अचनि या असां वटि के मरीज़ न अचनि, न न, इहे इस्पतालूं ठहियल ई इन जे लाइ आहिनि त कंहिं इंसान खे ख़ुशी ॾियनि, कंहिं इंसान खे ख़ुशि करे मोकिलिनि। डॉक्टर चए पियो मूंखे, जेको मुंहिंजो मुसवर अली जो इलाजु थो करे, मूंखे चए पियो त तव्हां पेरेंट्स खे बि एतिरी ख़ुशी न थींदी हूंदी जेतिरी असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं हिकिड़ो ॿारु व्हील चेयर ते ईंदो आहे, हिकिड़ो माज़ूर हूंदो आहे, सहारनि ते ईंदो आहे, वरी वापसि पंहिंजे घर खिलंदो ख़ुशि थींदो पंहिंजे क़दमनि ते वेंदो आहे। इन खां वधीक असांजे लाइ माना का ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी ई कोन्हे। असां सम्झंदा आहियूं त असांजो इल्मु सजायो थियो। सो महिरबानी करे इन हिकिड़े बहितरीनु मौक़े मां फ़ाइदो वठो ऐं हिमत कयो, कोशिशि कयो त घणे खां घणो पंहिंजे बचनि ॿारनि जेके बि तव्हांजा कोई पंहिंजे घर में आहिनि, पंहिंजा पाड़ेजा आहिनि, पंहिंजा अज़ीज़ आहिनि, पंहिंजा क़रीब आहिनि, कोई अहिड़ो माज़ूर मिसकिन ॿारु ॾिसो था त उनजे लाइ फॉर्म भरियो। बाक़ी मां जे मैसेंजर ते अदा मैसेज मोकिलिनि था या की अदियूं मुंहिंजे मैसेज मोकिलिनि थियूं, त मां कोशिशि कंदी आहियां त घणे खां घणे तादाद में उन्हनि खे फुल फोर मां रिप्लाए कंदी आहियां। जेकॾहिं कोई अधी या अधे कोई मूंखां काई अहिड़ी सपोर्ट घुरंदा आहिनि त असांखे का थोरी इंफॉर्मेशन खपे, फॉर्म भरण में का मदद खपे, का ॿी शइ, त मां उहा कंदी आहियां। हा, बाक़ी ॿी ॻाल्हि आहे त हिकिड़ो इहो अजायो सुवालु हूंदो आहे त अधी सारी वीज़ा बि मोकिलींदा न, वीज़ा न मोकिलींदा आहिनि, तव्हांजे अप्रूवल मोकिलींदा आहिनि हॉस्पिटल जो, त तव्हांजो जेको केस आहे उहो असां वटि अप्रूव थी चुको आहे, असां तव्हांजे ॿार जो इलाजु कंदासीं, सॼे ॿार जो तव्हांजो जो शेड्यूल मोकिलींदा आहिनि, उहो शेड्यूल खणे तव्हांखे अमेरिकन एम्बेसी में पाण खे अप्लाई करिणो पवंदो आहे। उन हिसाब सां ही मदद न आहिनि कंदा। तव्हां जॾहिं वेंदो तव्हांजो जेन्युइन इशू थींदो, तव्हांजो जेकॾहिं तव्हां वटि लेटर हूंदो, तव्हां उते वेंदो त तव्हांजो हिकिड़ो केस मज़बूत थी थो वञे, मूंखे यकीन आहे त तव्हांखे आराम सां अमेरिका जी वीज़ा मिली वेंदी। छो त तव्हां को ॿियो कंहिं तरीक़े जे लाइ त कयो नथा, तव्हां कयो त पंहिंजे बचे जे इलाज जे लाइ, त हिकिड़ी हिमत करणी पवंदी आहे। थोरो कंहिं बि शइ खे हासिलु करण जे लाइ थोरी तकलीफ़ूं काशाला काटणा पवंदा आहिनि। ईअं का बि शइ तव्हांखे न ते थालीअ में मिली न मिलंदी आहे, थाली में रखे कोई न ॾींदो आहे, ज़ाहिर आहे हुनजे लाइ जिदोजहद करणी पवंदी आहे, जुस्तजू करणी पवंदी आहे। अगरि मां अॼु हिन अमेरिका में आई आहियां, मां पंहिंजे पुट जो ऑपरेशन करायो आहे, अलाह जो शुक्र आहे मुंहिंजे बचे जो कामयाबु ऑपरेशन थियो आहे, त उन में बि मां ज़रूरु के क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। आई आहियां, पंहिंजो घरु छॾियो आहे, पंहिंजो वतन छॾियो आहे, अकेली ख़ातून थी करे पंहिंजे बचे खे खणी मां हेसि ताईं पहुती आहियां। ज़रूरु मूंखे परेशानी बि हूंदी, मुंहिंजा पोइ हिते बचिड़ा आहिनि, ख़ैर सां पोइ हिते पंहिंजो घरु आहे, हिते अकेला ई आहे। हाणे हींअर महसूसु कयो, तव्हां मुंहिंजी वीडियो मां ई महसूसु कंदा हूंदव त मां हिकिड़े कमरे में बंदि आहियां। ज़ाहिर आहे हिकिड़ो कमिरो में बंदि माण्हू वेहणु, अमेरिका में हूंदे सूंदे असां ॿाहिरि नथा वञी सघूं, छो त मुंहिंजो नंढड़ो माज़ूर आहे हिन महिल। उन खां अलावा मां हिते हिनखे वठी आई आहियां, अकेली आई आहियां, को घुमणु फिरणु न आई आहियां। त हिकिड़ी क़ैद तन्हाई, हिकिड़ी अजीब हिकिड़ी लाइफ आहे असांजी। त इहे हिकिड़ियूं क़ुर्बानियूं आहिनि, ऐं मूंखे ख़बर आहे त हिननि क़ुर्बानियुनि खां पोइ, हिननि सभिनीनि तकलीफ़ुनि खां पोइ हिकिड़ो चमकंदड़ सिज असांजो मुंतज़िर आहे। इनशा अल्लाह ताला असां हिननि तकलीफ़ुनि परेशानियुनि मां जॾहिं निकिरी पंहिंजे वतन, पंहिंजे बचे खे मां खणी वेंदमि, त अलाह कंदो मुंहिंजो बचो पंहिंजे पेरनि ते घुमंदो। हीअ तकलीफ़ूं मूंखे यादि बि कोन ईंदियूं। त तकलीफ़ खां पोइ ई आसानी हूंदी आहे। ईअं न आहे त का बि शइ तव्हांखे आसानी सां मिलंदी आहे, थोरी तकलीफ़ करणी पवंदी आहे, पंहिंजे घर खां दूरि, पंहिंजे वतन खां दूरि वञिणो पवंदो। तव्हांजो को अदो हूंदो, को अहिड़ो को ख़ानदान में को सुठो समझदार, को सुलझियल फ़र्दु हूंदो, तव्हां उन्हनि खे तकलीफ़ थोरी ॾींदव। कुझु टाइम जो वक़्त जी ॻाल्हि आहे, को एॾो लंबो टाइम बि न आहे। साल जे अंदरि ई तव्हांजे ॿार जो इलाजु थी थो वञे, त साल जे अंदरि हिकिड़ो ॿारु त मां अहिड़ो ॾिठो जेको स्पेन मां आयो हुयो, ऐं उनजो साॻियो ई मुंहिंजो मुसवर अली जीअं ई प्रोसीजर हुयो, पर मुंहिंजो मुसवर अली जी तकलीफ़ थोरी ज़्यादा हुई, हुनजो बि माज़ूरी ॿिनि जंगल, उहे 1.5 महीने खां पोइ पंहिंजो डिस्चार्ज थी पंहिंजे घर हलिया विया। त ज़रूरी न आहे त कंहिंजो 6 महीना 8 महीना 10 महीना इलाजु थिए, आसानी सां कुझु महीननि जे लाइ टाइम थिए थो, कुझु ॾींहंनि जे लाइ इलाजु थिए थो, बाद में उहो वरी पंहिंजे मुल्क में वधीक ॿार जी फिज़ियोथेरेपी वग़ैरह कराए सघे थो। पर मां सम्झां थी त इहा अक़लमंदी न आहे, छो त असां वटि अहिड़ी रिहेबिलिटेशन जा इदारा कोन्हनि की, असां वटि अहिड़ो फिज़ियोथेरापिस्ट जी सहूलियतूं असां वटि न आहिनि। फिज़ियोथेरापिस्ट तमामु बहितरीनु आहिनि, डॉक्टर्स तमामु बहितरीनु आहिनि, मां नथी चवां, हिन में को बि शक कोन्हे त असां वटि को टैलेंट जी कमी आहे या असां वटि को इल्म जी कमी आहे, पर सहूलियतुनि जी कमी आहे। असां वटि उहे सहूलियतूं कोन्हनि के, अगरि अस्पताल में आहिनि त पेरेंट्स वीचारनि खे उहे सहूलियतूं कोन्हनि के जेके हफ़्ते हफ़्ते ते ॿार खे खणी वञनि, उते वञी फिज़ियोथेरापी कराइनि, उते वञी रहनि, उते वञी अस्पतालुनि जो न आहिनि। तंहिंजे करे बहितर इहो ई आहे त जिते ॿार जो इलाजु थिए थो, फिज़ियोथेरापी करे पंहिंजे ॿार खे मुकमल सिहतयाब करे पंहिंजे पेरनि ते क़दमनि ते पंहिंजे वतन वठी वञिजे, त उन जहिड़ी ख़ुशी जी का ॻाल्हि ई कोन्हे का।
तव्हां सभिनीनि जी तमामु घणी महिरबानी। उमेद त जीअं तव्हां हमेशह मूंखे इज़तूं ऐं मुहबतूं ॾिनियूं आहिनि, इनशा अल्लाह ताला हिन वीडियो पैगाम खे बि मुंहिंजे के घणे खां घणो शेयर कंदो त जीअं घणे खां घणे माण्हू हुन मां मुस्तफ़िद थी सघनि। मां तव्हां सभिनीनि जी थोराइती आहियां। अल्लाह साईं अवां सभिनीनि खे हमेशह ख़ुशि रखे, असांखे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो। तव्हां सभिनीनि भेणुनि ऐं भाइरनि जी तमामु वॾी महिरबानी। थैंक यू। अल्लाह साईं तव्हांजो हामी